ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो मिसाल ईअं विची शाराह जी आहे जेको सिधो पंहिंजे रब सां वञी मिलाईंदी आहे। उन में को बि इफ़रात न आहे, सख़्ती न आहे, का बि तफ़रीत न आहे, का बि एतिरी नरमी न आहे जो इंसानु फितने में पइजी वञे, फ़साद में पइजी वञे। हाणे अचो त वरी मिसाल ॾिसूं त इफ़रात मूसा नबीअ जी शरीयत में, तफ़रीत हज़रत ईसा नबीअ जी शरीयत में, हज़रत हबीब करीम जी शरीयत में कीअं इफ़रात न आहे ऐं इहा कीअं सिरात मुस्तक़ीम आहे। हुन जॻह ते छा आहे कानून हे या त कपिड़े ते पलीती लॻे कटे उछले छॾियोसि तॾहिं पाक थिए। मुस्तफ़ा जी शरीयत में हे आहे भले लख दफ़ा कपिड़े खे पलीती लॻे हर दफ़ा धोईंदो वञो रब हुनखे पाक फरमाए छॾींदो। ईअं आहे न भा, कपिड़े खे पलीती लॻंदी न बसि धोई छॾियोसि। ऐं हुननि सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत में इहो कानून आहे, निमाज़ अदा कयो त उन जे लाइ फिलाणी एरिया मुख़्तस आहे, हिन जॻह ते वञी करे तव्हां फ़क़ति नमाज़ पढ़ी सघो था। मिस्र में सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो ॻोठु मुबारक ऐं जिथे तूर सीना मौजूदु आहे घटि में घटि को 120 किलोमीटर जो पंधु आहे, पर सैयदना मूसा अलैहिस्सलाम घटि में घटि ॾींहं में 3 दफ़ा उन 120 किलोमीटर ते पंधु करे उन तूर सीना जे मथां अची करे निमाज़ अदा फरमाईंदो। कानून हो अल्लाह जो, हुननि जे लाइ लाज़िम आहे त हू निमाज़ पढ़नि, हिन जॻह ते पढ़नि। जे हिते पढ़ियो त हुननि जी निमाज़ कान थींदी। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ आसानी छा आहे? आसानी हीअं जिथे वणई जॻह रुगो पाक हुजे, मुहड़ तुंहिंजी काबे ॾे हुजे, वुज़ू तोखे हुजे मुहड़ काबे ॾे करे अल्लाहु अकबर कर, अल्लाह तुंहिंजी इबादत खे क़बूल फरमाईंदो। को शर्त कोन्हे तव्हांजे मथां, आसानी आई आहे। हुते क़त्ल जो मां तव्हांखे अर्ज़ु कयो त क़त्ल में केॾी सख़्ती आहे, केॾी नरमी आहे, पर हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत पाक में जेकॾहिं कंहिं इंसान खां क़त्ल थी थो वञे या को क़त्ल करे थो वञे त उन में आसानी मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला फरमाई आहे, या त उन जो क़िसास कयो या चटी वठो या माफ़ कयो। अल्लाह तबारक व तआला ईअं सम्झो सोणे मूसा नबी ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलाम वारियूं ॿई शरीयतूं इज़ाफ़ी रसूलुल्लाह खे शरई हुकुम क़त्ल जे मामले में अता फरमाए, सभु शरीयतूं मुंहिंजे मीर मुहम्मद जी शरीयत में जमा फरमाए छॾियो। त इहा सिरात मुस्तक़ीम आहे, न को इफ़रात आहे न को तफ़रीत आहे। इहो इस्लाम जो ख़ासो आहे जेको तव्हां सॼो ॾिहाड़ो जुमे खां अलावा 5 वक़्ती निमाज़ुनि में तव्हां पढ़ंदा आहियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इहा आयत पढ़ंदा आहियो, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ऐं मुंहिंजा अल्लाह असांखे सिधी वाट ते हला। माना मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे उन वाट ते असांखे हलाए। त सिरात मुस्तक़ीम जो जेको सभिनीनि शरीयतुनि मां हासिल आहे, सिरात मुस्तक़ीम जो वस्फ़, उहो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत खे हासिल आहे। वरी इहा आहे ॻाल्हि दीननि जी, माना ईसाईयत, यहूदियत, इहे जेके मज़हब आहिनि, आसमानी मज़हब जंहिंखे चइबो आहे, इन्हनि मां इस्लाम सिरात मुस्तक़ीम ते आहे। वरी इस्लाम में तव्हां अंदरि अचो त इस्लाम में तव्हांखे फ़िरका त मिलंदा, पर जेकॾहिं सिरात मुस्तक़ीम ते का जमात आहे त उहा फ़क़ति अहले सुन्नत व जमात या रसूल अल्लाह चवण वारा। त इहा महज़ मां ॻाल्हि ईअं कान कई आहे, मां सम्झाईंदुसि तव्हांखे कीअं अहले सुन्नत व जमात। अहले सुन्नत जहिड़ी तरह इस्लाम यहूदियत जे इफ़रात, जहिड़ी तरह इस्लाम ईसाईयत जी तफ़रीत खां पाक विच थरो मज़हब आहे। अल्लाह से कुरान में फरमायो आहे, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नासि तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, मां अल्लाह तव्हांखे 1.25 लख नबियुनि जी उम्मतुनि मां सभिनीनि खां वधीक भलोड़ उम्मत बणाए करे रवानो फरमायो। 1.25 लख नबियुनि जी उम्मत हिकिड़े पासे, मारूफ़ हदीस आहे न तव्हां ॿुधी आहे। अल्लाह से जेको मुस्तफ़ा करीम जी उम्मत खे बरकतूं अता फरमायूं आहिनि। हबीब थो इरशाद फरमाए, क़यामत जे ॾिहाड़े 120 सफ़ूं हूंदियूं, माण्हू बीठल हूंदा, उन्हनि में बीही करे हिसाब ॾींदा। आदम अलैहिस्सलाम जी उम्मत बि उन्हनि 120 सफ़नि में बीठल हुआ, शीस नबीअ जी उम्मत बि उते बीठल आहे, मूसा, ईसा, इब्राहिम ख़लीलुल्लाह, अयूब अलैहिस्सलाम, नूह नबी, उन्हनि सभिनीनि जूं उम्मतूं उन्हनि 120 सफ़ुनि में बीठल आहिनि।
पर महबूब फरमायो आहे कुल नबी जेके मूंखां सवाइ वेंदे ईसा नबीअ ताईं मुस्तफ़ा फरमायो कुल नबीअ जी जेका उम्मत हुआ 40 सफ़ूं हूंदी बाक़ी 80 सफ़ूं मां मुहम्मद करीम जी उम्मत हूंदी कसरत हुआ मुस्तफ़ा करीम जी उम्मत खे बरकतूं तॾहिं त रब फरमायो आहे न इन्ना अअतैना कल कौसर ऐ मुंहिंजा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह तोखे कसरत खैर कसीर अता फरमाए छॾियो आहे कहिड़ो खैर कसीर न आहे तव्हां सां वटि सोचियो अथव कॾहिं उहो कौसर त हौज़े कौसर बि माना हुआ उहा माना दुरुस्त आहे पर उहा खैर कसीर वॾी माना हुआ कीअं खैर कसीर अलाह अता फरमायो उम्मतुनि में घणी उम्मत मुस्तफ़ा जी बरकत में वध बरकत वारी उम्मत मुस्तफ़ा जी अॻियनि नबियुनि जी उम्मतुनि में इल्म में सभिनीनि खां वधीक बरकत वारी उम्मत मुस्तफ़ा जी विलायत ऐं वलियनि जे तादाद में सभिनीनि खां वधीक बरकत वारी उम्मत मुस्तफ़ा जी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चिट्ठी हदीस आहे मुस्तफ़ा फरमायो जन्नत में भी सभिनीनि खां वधीक उम्मत हूंदी त मां मुहम्मद करीम जी इहा ई त अल्लाह से बरकत अता फरमाई हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके खैर कसीर अल्लाह ताला तव्हां असांखे अता फरमायो ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो सभु सदको आहे जेको इंसान इन सदके इन वास्ते इन वसीले खे नथो सम्झे उहो इस्लाम खे नथो सम्झे छो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेकॾहिं इन वास्तो मुस्तफ़ा वारो इन वास्ते ऐं वसीले खे विचां कढ तो अल्लामा इक़बाल चवंदो आहे त गर ऊबन रसीदी तमाम अबू लहबीस्त जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जे दर ताईं नथो पहुचे तूं अबू लहब ताईं त पहुची सघे थो पर नबी साईं जे दर ताईं ईअं कोन थो पहुची सघे अल्लाह तॾहिं मिलंदो जॾहिं मुस्तफ़ा जो दामन वठंदे उन खां सवाइ न मिलंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहे आलिमनि जा फ़क़ति शेर न आहिनि इहे क़ुर जी आयत जो मफ़हूम आहे ॿुधायां तव्हांखे अल्लाह तबारक व तआला कलाम पाक में इरशाद फरमायो थोरो गौर कजो अल्लाह से क़ुर पाक में इरशाद फरमायो आहे वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक ऐ मुंहिंजा हबीब वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जॾहिं को इंसान पंहिंजी जान ते ज़ुल्म करे माना गुनाह करे त जाऊक मुस्तफ़ा तुंहिंजे दर जा सवाली बणजनि जॾहिं तुंहिंजे दर जा सवाली बणबा पोइ फस्तग़फिरुल्लाह अल्लाह खां मग़फ़िरत तलब कनि वस्तग़फर लहुमुर रसूल अल्लाह जो रसूल बि शर्त आहे त उहो बि दुआ घुरे अल्लाह फरमाए थो मुंहिंजा हबीब जॾहिं तुंहिंजे दर ताईं पहुची विया त लवजदुल्लाह तव्वाब रहीम हाणे देरि आहे ई कोन हाणे मां रब हुननि खे मुआफ़ फरमाए छॾींदो आहे इहो ई मतिलबु आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ कुझु बि न आहे अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जी उम्मत खे खैर उम्मत वसत बणायो आहे सिरात मुस्तक़ीम जो मज़हर बणायो आहे मुआशिरे में तव्हां गौर कयो त फ़िरका तव्हांखे लखे मिलंदा के फ़िरका के फ़िरकियूं के टोला के टोलियूं तव्हांखे जाम मिलंदा पर जमात फ़क़ति हिकिड़ी आहे हिकिड़े सुवाल जो जवाबु मां तव्हांखे ॾियां सुवाल छा आहे सुवाल हे आहे त माण्हू चवंदा आहिनि साईं फ़िरका छो आहिनि न हुजनि हा चवंदा हो तव्हां चवणु घुरिजे फ़िरका छो आहिनि न हुजनि मां बि चवां थो न हुजनि पर तुंहिंजे ऐं मुंहिंजी सोच ऐं मशीयत सां त कुझु कोन्हे न थींदो त उहो आहे यफ़अलुल्लाहु मा यशा अल्लाह जेको चाहींदो आहे उहो ई फरमाईंदो आहे ईअं आहे न भाउ हिकु आहे फ़िरके जो वजूद फ़िरको हुजणु इहो इहा ॻाल्हि सम्झिजो अॻे तव्हां कोन ॿुधी हूंदी हिकिड़ो आहे फ़िरके जो वजूद ॿी आहे फ़िरके वारियत ॿिन्ही में फ़र्क़ु आहे फ़िरके जो वजूद इहा रब्बानी हिकमत आहे कीअं साईं अल्लाह जी हिकमत आहे हा क़ुर पाक पढ़ो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे वलौ शाअ रब्बुक लजअल अन्नास उम्मतन वाहिदा जेकॾहिं अल्लाह चाहे हा त माण्हुनि खे हिकु उम्मत बणाए छॾे हा मतिलबु अल्लाह कोन चाहियो इहा रब जी हिकमत आहे त अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ फ़िरका बणाया
ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी हदीस आहे, तिरमिज़ी शरीफ़ में मौजूद आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अॻिन उम्मतुनि मां यहूदी 72, 71, ईसाई 72 फ़िरक़नि ते वंडिजी विया, तक़सीम थी विया। मुंहिंजी उम्मत में 73